धनु साहब, ओ बाबा सेठ धनु साहब, बाबा मां तो इतना खणी आयो आयो। कहाँ खणी आवा? केडी वडी आ? घणी गोरी त ना आहे न? तोहफे में खणी आयो हां या पैसा वठंदी? मुंहिंजी चोरी थी वई आहे साहब। हिकु त मां लुटिजी वियो आ, ॿियो वरी तोखे ॾींदुसि धूड़। अच्छा तूं धूड़ में लुटिजी वियो आहीं। नो प्रॉब्लम, का ॻाल्हि न आहे। मां गुलूअ खे चवां थो, वो तोखे वेचारे संजारे तुंहिंजो अच्छो मुंहुं करे तोखे विहारींदो। अटो चे घोबाटो? घोबाटे जी मूंखे ज़रूरत न आहे, कमदार मूं वटि जाम आहिनि। सेठ धनु साहब, हवाली मुंहिंजे घर में गिरी मुंहिंजी चोरी करे वियो आहे। मूंखे हवाली खां हक़ हिसाब वठी ॾे, न त मां हवाली सां घटि न कंदुसि। इन हवाली खे मां कारो करे न मारियांसि न त कमदार जो पुटु ई न आहे। केरु? तूं? न हवाली। ठीकु आहे। पहिरियां ॿई पाण में तव्हां विड़ो, जॾहिं तव्हां ॿई विड़ी साणा थियो त पोइ मूं वटि अचिजो। मां अहिड़ा त तव्हां ते ॾंड हणंदुसि जो तव्हां वरी कोन विड़ंदव, छो त असीं तारीख़ी फ़ैसिला कंदा आहियूं। इन खां सुठो आहे त मां थाणे ते वञा। कमअक्ल, पोइ हेॾे छो आयो आहीं जॾहिं सरकार अरबे रुपया ख़र्च करे इदारा जोड़िया आहिनि? पोइ बि अवीं वॾेरनि जी ग़ुलामी छॾियो कोन था। हल वञी थाणे ते रिपोर्ट लिखाए। ठीकु आहे, वञा थो थाणे ते। अलाए कॾहिं मश्करनि खे अको ॾींदो। बाबा लेट असां पंहिंजे इम्तिहान में कामयाब थी वियासीं। असां आलूअ जे घरां 10,000 कैश, साईं जी देगड़ी ऐं डंडो ऐं कुंडो कामयाबीअ सां चोरी करे आया आहियूं। बराबर असां पंहिंजे मिशन में कामयाब थी आया आहियूं। धनु धोबी जे घरां खानदानी डायरी चोराए अच। बाबा अॼु मूंखे ॿुधायो त हीअ चोरी असां छो था कयूं ऐं कंहिंजे लाइ था कयूं? इहो राज़ आहे, इन करे मां तोखे न थो ॿुधाए सघां। बाबा पोइ मूंखे बि त ॿुधायो, इन डायरी में आख़िर लिखियल छा आहे? इन डायरीअ में हिकु राज़ लिखियल आहे। बाबा ये चोरी केर जो कराइण चाहे? बस तू अंब का वण लगण। कुश्ती जो मुकाबलो करे थींदो। असां त इंतज़ार करे करे पुराणा थी विया। हा हा, असांजो बदन बि आकड़िजी वियो आहे। अलाए कॾहिं बदन मां ठकावा निकिरंदा। कहिड़ो मुकाबलो? कंहिंजो मुकाबलो? छाजो मुकाबलो? हलुड़े बंदूक तुंहिंजो ठकाव। हे हज़ार बाक़ी छाजो वतो आई? अरे कहिड़ा 1000 रुपया? भंग पीती थी या को दातीरो पीतो थी? खबरदार, असां सां धोखो न कर। अरे तो ही त चयो हो न त 1000 जमो करायो। सोची असां कुश्तीअ जो मुकाबलो थींदो, जेको खटंदो उनखे 50,000 इनाम मिलंदो। अरे तोखे त मां 50,000 जूता हणा, तूं असांजे नंगनि सां कुश्ती विढ़ंदे? अरे शर्म कोन थो अचई? कॾहिं मर्द बि औरतुनि सां मल विढ़िया आहिनि? सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।